अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन तारीफ़ों तमाम तस्बीहात तहलीलात तहमीदात अल्लाह रब्बुल इज़्ज़त जे लाए जो कुल कायनात जो सलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हज़रत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनकी ज़ात अक़दस थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, अल्हम्दुलिल्लाह इनामन मां एक मुसलमान जे लाइ वॾो इनाम आहे। मस्जिद बनाइण, मस्जिद के आबाद करण, मस्जिद के साफ सुथरो रखण, ही सिर्फ हिन उम्मत जे लाइ न पर अल्लाह जे पैगंबरन जी ही सुन्नत आहे। अंबिया किराम जी ही सुन्नत आहे अल्लाह जो घर बनाइण। सब खां पहिरीं हज़रत आदम अलैहिस्सलाम ऐं बीबी हवा जॾहिं हिन ज़मीन ते आया त सब खां पहिरीं हिननि जेको कमु कयो अल्लाह जो घर बनायूं। अल्लाह ताला जो हुकुम हुयो। हज़रत आदम ऐं बीबी हवा बैतुल्लाह ज़ेरे ज़मीन उन जी तामीर कई, अल्लाह जो हुकुम थियो। ऐं इन खां अॻु में इहो बुनियाद रखियल हो, इन अव्वल बैति वुज़िअ लिन्नासि लल्लज़ी बिबक्कत मुबारकन व हुदल लिल आलमीन। बैतुल्लाह अल्लाह ताला फरिश्तनि खां ठहिरायो। जॾहिं इंसान खे पैदा कयईं, इंसान जे ठिकाने जे लाइ का जगह अञा मुक़रर न थी, अञा घर न बनाया विया। सब खां पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत आदम अलैहिस्सलाम खे हुकुम फरमायो, मुंहिंजे घर जी तामीर कयो, मुंहिंजे घर खे ठाहियो। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम वरी उन ई बैतुल्लाह जी तामीर कई। उन खां अॻु में बि तामीर थी चुकी। हज़रत नूह अलैहिस्सलाम जे वक़्त में बि जॾहिं नूह अलैहिस्सलाम जे टाइम ते अल्लाह जो अज़ाब आयो क़ौम ते, सब कुछ ख़त्म थी वियो। उन करे हज़रत नूह अलैहिस्सलाम नए सिर अल्लाह जो हुकुम थियो, वरी अल्लाह जे घर खे ठाहे। हज़रत इब्राहीम अलैहिस्सलाम अल्लाह ताला जो हुकुम थियो, ऐ इब्राहीम खलीलुल्लाह, तू ऐं तुंहिंजो पुट इस्माईल
मुझे घर जी तामीर कयो, मुझे घर के ठाहियो। यानी अल्लाह जा घर ठाहिण, मस्जिदूं ठाहिण अंबिया किराम जी सुन्नत आहे। अल्लाह ताला जो तमाम पसंदीदा अमल बाने जे लाइ जेको बानो अल्लाह जो घर थो बनाए, अल्लाह जे लाइ मस्जिद थो बनाए। वइद यरफउ इब्राहीम बैतुल्लाह जी तामीर करे रहिया आहिनि, उन्हनि जूं दीवारूं मथे करे रहिया आहिनि, उन जे बुनियाद खे मथे करे रहिया हुआ। कम बि शुरू आहे, तामीर बि थी रही आहे। उन वक़्तु इब्राहीम खलीलुल्लाह ऐं हज़रत इस्माईल जे ज़ुबान जा ही अल्फाज़ रब्बना बनायूं तुंहिंजे घर जी तामीर को खैर जो कम करे, अल्लाह जो घर बनाए, मस्जिद ठाहे, उनमें इखलास ऐं खुलूस हुजे। जिम्मेदारी कहिड़ी आहे? वाइदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्अ सुजूद। असां इब्राहीम खलीलुल्लाह खां इहो अहद वरितो, ऐं मुंहिंजा खलील मुझे घर के उन जे इंतजाम के तैयार रखजा, ओ एहतमाम कजा कंहिंजे लाइ तवाफ करण जे लाइ जेके बैतुल्लाह में ईंदा ऐं जेके एतिकाफ कंदा अल्लाह जे लाइ। जेॾी महिल एतिकाफ में अची मस्जिद में वेहंदा, अल्लाह जे घर में अची वेहंदा, ऐं रुकू करण वारनि जे लाइ, सजदा करण वारनि जे लाइ, निमाज़िन जे लाइ अल्लाह जे घर के साफ़ सुथरो रखणो आहे, पाकीज़ा रखणो आहे, पूरो इंतजाम करणो आहे। अल्लाह जो घर बनी वियो, उन खां पोइ उन जो इंतजाम, वुज़ू जो इंतजाम आहे, पाणी जो इंतजाम आहे, सफ़ाई जो इंतजाम आहे, हत्ता के एतिरे क़दुरु जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हिकिड़ो कख बि बर्दाश्त न कयो आहे मस्जिद में। इमाम बुखारी रहमहुल्लाह कंहिं माण्हू उनखे ॾिठो त इमाम बुखारी रहमहुल्लाह मस्जिद में आहिनि, ॾाढ़ीअ मां या मथे जे वारनि मां हिकिड़ो वार कपिड़े ते किरियो आहे, उहो खणी उनखे महफ़ूज़ कयूं, काबू कयूं ऐं खणी वञी मस्जिद खां ॿाहिरि उछलाए आया। वार हुयो कपिड़े जे मथां हुयो, उनखे खणी ॿाहिरि उछलाए आया। कंहिं पुछियो इमाम साहब ही त वार आहे इंसान जे जिस्म जो, हिते ई छॾियो आहे कपिड़नि ते, उहो छा हो? चई मूंखे इहो ख़तरो हो त ही वार मुंहिंजो हिन मस्जिद में न किरे। छाजे लाइ? जॾहिं तूं पंहिंजे बदन ते पंहिंजे कपिड़े ते बर्दाश्त नथो करे त वार हुजे, अल्लाह जो घर उन खां वधीक लाइक़ु आहे त अल्लाह जे घर में का अहिड़ी शइ न हुजे जेका मूंखे नापसंद थी लॻे। वाइदना इला इब्राहीम व इस्माईल अन तहिरा बैती लित्ताइफीन वल आकिफीन वरुक्अ सुजूद। मुंहिंजा खलील तो घर त बनाए छॾियो आहे, हाणे हिन घर जो इंतज़ाम बि संभालणो आहे, उहो बि एहतमाम करणो आहे, रुकू करण वारनि जे लाइ, सजदे करण वारनि जे लाइ, उन्हनि खे दावत ॾेई बि वठी अचणो आहे, उन्हनि खे दावत ॾियणी आहे, अल्लाह जो पैगाम बि पहुचाइणो आहे। अचो अल्लाह जे घर में, अल्लाह जे मस्जिद में अल्लाह जी इबादत कयो। अल्लाह ताला अमन अमान जी जगह रखी आहे, तव्हांखे सुकून मिलंदो, अमन मिलंदो। काइनात जे अंदर कंहिं बि जगह ते अहिड़ो अमन न मिलंदो। जंहिं मस्जिद जे तामीर, जंहिं अल्लाह जे घर जी तामीर में इब्राहीम खलीलुल्लाह जंहिं पत्थर खे इस्तेमाल कयो, पत्थर ते बीही करे तामीर कनि पिया, उन पत्थर खे बि अल्लाह ताला क़यामत ताईं हिकु निशानी बनाए छॾियो।
फरमाई वत्तखिदू मिन मकाम इब्राहीम मुसल्ला, मुझे खलील जेको अल्लाह जेला घर बनायो आ ऐं उन घर जी तामीर करण में मथे चढ़ण जेला जेको पत्थर इस्तेमाल कई उन पत्थर ते पेरन जा निशान बनजी वया। अल्लाह रब्बुल आलमीन क़यामत ताईं उनके निशानी बनाए बैतुल्लाह जे अंदर नसब कराए छडियो। ऐं मुसलमानो ऐं अचण वारो ऐं निमाज़ियो अल्लाह जे घर में अचण वारो इब्राहिम खलीलुल्लाह जे ने कदमन वारी जगह के नमाज जेला मुसल्लो बनायो, नमाज जेला इनके मुसल्लो बनायो। जेके हाजी उते विया आहिनि जेके ॾिसी आया आहिनि तस्वीर में ॾिसंदव बैतुल्लाह जे एक कोने ते साइड में मकाम इब्राहिम हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जा कदम ऐं उनके चौगिर्द एक जारी सोनेरी कलर में एक जारी आ महफूज। तव्हांखे ताजुब लॻंदो त इहा जारी लॻाइण वारो केरु हो? इन हज़रत इब्राहिम जे कदमनि खे महफूज करण वारो केरु शख्स हुयो जंहिं एतिरो महफूज करे छॾियो? न त माण्हुनि त इहा हालत कई जो हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जे कदमनि खे हथ लाहींदा रहंदा ऐं जीअं पूॼा वांगुरु ऐं उन खे तबरकन सम्झी हथ लाहे वरी चेहरे ते लॻाईंदा हता के निशान पेरनि जा दहण लॻा। एक अल्लाह जो बानो वक्त जो मुहद्दिस आलिम दीन पंहिंजे शहर जो अल्लामा सैयद बदियुद्दीन शाह रहमहुल्लाह उन जी मेहनत सां मकाम इब्राहिम खे या जारी लॻल आहे जेको पूरी दुनिया ॾिसे थी। शाह साहब पंहिंजे तफ़सीर में इनखे वज़ाह सां लिखियो आहे त इहा हालत हुई। मूं जॾहिं महिल ॾिठो त मकाम इब्राहिम का पाबंदी कान्हे, खुलियल जगह हुई, माण्हू अचनि था उनखे किन खे ख़बर आहे किन खे ख़बर न आहे। बिदात जे लिहाज़ सां हथ घुमाए वरी चुमन पिया उन जगह खे इजाज़त न आहे। अल्लाह ताला निशानी बनाई आहे। पोइ मूं आवाज़ उथारियो, शाह साहब चवंदा मूं आवाज़ उथारियो, उलमा खे गॾु कयमि, मस्जिद नबवी मस्जिद हराम जे इमामन के जमा करे गवर्नमेंट ताईं इहा ॻाल्हि पहुचाई त हिन जी हिफ़ाज़त कई वञे। ही बिदात जो कमु आहे जो माण्हू इनखे हजरे असवद जी जगह खे छॾे वरी इन मकाम इब्राहिम खे चुमन पिया इन जगह खे ऐं इन कदमनि खे। पोइ गवर्नमेंट उन जी ॾियारी ॿधाए छॾी, हुकूमत जे तरफ़ां ऐलान थियो, कमु शुरू थियो, हिकु ॾियारी बनाई वई उहा ॾियारी रखी वई। शाह साहब फरमाईंदा वरी बि मुंहिंजी नज़र हुई ॾिसां त अञा छा थो थिए। इहे हूंदा अल्लाह जा बाना तौहीद वारा जिन खे अल्लाह जी तौहीद प्यारी हुई, वहदानियत प्यारी हुई, जिन जे अखियुनि जे अॻियां इहा आयत हुई वअन्नल मसाजिद लिल्लाह फला तदउ मअल्लाहि अहदा। अल्लाह जा घर अल्लाह जूं मस्जिदूं ख़ालिस अल्लाह जे लाइ आहिनि। अल्लाह सां गॾु ॿिए जी पूॼा न कयो, बिदात न पखेड़ियो। शाह साहब लिखनि था उन खां बाद में हिकिड़े ॾींहुं मूं ॾिठो त उन में ॾियारी मां तस्वीरूं पयल आहिनि, तस्वीरूं अंदरि पयूं आहिनि औरतुनि जूं। हिकिड़े ॿिनि माण्हुनि खे मूं पकड़ियो, इंडोनेशिया जा हुआ। ही मूं चयो तव्हां छा था कयो, हिन में तस्वीरूं छो पिया उछलायो मकाम इब्राहिम जे हिन ॾियारी में? हू छा था चवनि? चवनि था असांजी बास बासिला जंहिंजी शादी न थींदी आहे न, जंहिंखे का औरत न मिलंदी आहे, पोइ उन औरत जी तस्वीर खणी असां इन जॻह ते छॾींदा आहियूं त माना असांखे इहा औरत मिली वञे। सो असां इन करे ईअं कयो आहे। वरी शाह साहब इहो आवाज़ उथारियो, उलमा खे जमा कयूं, उन खां बाद ॿियो शीशो लॻायो वियो, ॾियारी खे ख़तमु करे बंदि कयो वियो हमेशह जे लाइ। यकीनन अल्लाह ताला फरमाए थो उहा जॻह अथव मकाम इब्राहिम जो इन पत्थर ते इब्राहिम खलीलुल्लाह बिही करे पाण मिस्त्री बणजी करे एक राज़ो बणजी करे ऐं इनखे तामीर कई अल्लाह जे घर खे। त अल्लाह जा घर बनाइण, मस्जिदूं बनाइण मामूली नेकी कान्हे का।
ही तमाम एक वॾी अहमियत वारी नेकी आहे, तमाम वॾी फज़ीलत वारी नेकी आहे, जेको कम अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे उलुल अज़्म पैगंबरनि खे हुकुम फरमायो हो। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्की जिंदगी में मस्जिद न ठाहे सघिया, मस्जिदुल हराम में वींदा, बैतुल्लाह में वींदा, एतरी त इजाज़त न हुई त अल्लाह जो घर ठाहे था सघनि, लेकिन जेॾी महिल हिजरत करे आया, अल्लाह जो हुकुम मिलियो आहे हिजरत जो, पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मदीनतुल मुनव्वरा आया, पंहिंजे घर जो फिक्र न आहे, पंहिंजी रिहाज जो फिक्र न आहे, सभ खां पहिरीं अञा कुबा में पहुता, अञा त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मंज़िल अॻिते आहे, पर कुबा में कुझु ॾींहं आराम था कनि, तक़रीबन 7 ॾींहं बि लिखिया विया, 14 ॾींहं बि सीरत में लिखिया विया आहिनि। एतिरा ॾींहं अल्लाह जे रसूल हिजरत वारे टाइम ते उन कुबा में क़याम कयो आहे। उन क़याम जे दौरान अल्लाह जे रसूल जल्दी जल्दी हिकिड़ी मस्जिद ठाहे वरिती। उहा मस्जिद सभ खां पहिरीं मदीनतुल मुनव्वरा जी धरतीअ ते हुई। अल्लाह जे रसूल हिकिड़े खजीअ जे पननि मां काठ मां आरज़ी मस्जिद बनाई। आरज़ी मस्जिद खां बाद में हमेशा जे लाइ उहा पक्की मस्जिद बणिजी वई, अहिड़ी त मज़बूत मस्जिद बणिजी वई जो आसमान खां वही आई, ला तकुम फीही अबदा लमस्जिदुन उसिसा लत्तक़वा मिन अव्वल यौमिन अहक़्क़ु अन तक़ूम फीही। अल्लाह फरमाए थो इहा मस्जिद तक़वा जे बिना ते ठाही वई आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन ठाही हुई, मुसलमाननि मेहनत करे ठाही, उन्हनि जे दिलनि में खुलूस हुयो, इखलास हुयो, तक़वा हुई त अल्लाह जे घर खे असां आबाद कयूं, अल्लाह जी इबादत कयूं, अल्लाह जे लाइ निमाज़ पढ़ूं, अल्लाह जे लाइ रुकू ऐं सजदा कयूं। मुनाफिकनि खे अल्लाह फरमाए थो मुनाफिक तव्हां जेका मस्जिद ठाही आहे मुक़ाबले में उहा ज़िरार मस्जिद आहे, बाक़ी जेका अल्लाह जे रज़ा जे लाइ मस्जिद ठाही वञे उहा ई क़ाबिल क़बूल मस्जिद आहे। तो वह मस्जिद कहिड़ी आहे? कुबा मस्जिद। नबी अलैहिस्सलाम जिन जे अञा हिजरत जो सफ़र अॻिते आहे, पर चंद ॾींहं रहिया न तब मस्जिद जो एॾो शौक़ु हुयो दिल में जो उते मस्जिद ठाहियूं, उतां खां अॻिते निकिरनि था। हाणे आख़िरी मंज़िल ते पहुचण वारा आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पंहिंजे घर जो फ़िक्र न आहे, ऐं किथे रहंदुसि, अज़वाज मुतारात गॾु आहिनि, मतिलबु त उहे बि त उते रहंदियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां। हाणे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रहण जो को बि पंहिंजो घर न आहे, न महल बनायल आहे, न को बंगलो आहे। पाण जीअं उते पहुता सभ खां पहिरीं महिमान थी रहिया हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु जे घर में। पाण महिमान थी रहनि पिया, 7 महीननि ताईं तक़रीबन उन घर में रहिया, पंहिंजो घर न बनायूं, सभ खां पहिरीं मस्जिद नबवी बनायूं। उन मस्जिद जा पत्थर पाण खणनि पिया, सिरूं खणी रखनि पिया, गारो खणी ॾियनि पिया, हता के सहाबा किराम चवंदा अल्लाह जा रसूल कम जे लाइ असां ज़ियादा आहियूं, तव्हां तकलीफ़ न कयो। पाण फरमाईंदा ला आइश इल्ला आइश आखिर, मूंखे न रोकियो मुंहिंजा सहाबा, सभु कुझु आख़िरत जे लाइ इहा शइ आहे, ज़िंदगी आख़िरत वारी आहे। यानी दुनिया में मस्जिद वारी जिंदगी आखिरत वारी जिंदगी अथव। मस्जिद में रहण आखिरत जो फिक्र आहे, मस्जिद में अचण आखिरत जो फिक्र आहे, मस्जिद में 5 वक्त नमाज़ अदा करण आखिरत जो फिक्र आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सभ खां पहिरीं मस्जिद नबवी तैयार कई आहे, ऐं पोइ पंहिंजो घर ऐं अज़वाज मुतारात जा खेमा लॻाया, हुजरा ठाहिया। 6-7 महीननि ताईं हज़रत अबू अयूब अंसारी जे घर में रहिया। हज़रत अबू अयूब अंसारी रज़ियल्लाहु ताला अन्हु, वो अजीब वाक़ियो आहे। हज़रत अबू अयूब अंसारी ऐं उनजी घरवारी मिस्कीननि ग़रीबनि
सोचण लॻा अल्लाह जा रसूल महिमान थी अचनि पिया, हिजरत करे अचनि पिया। मदीने जा अंसार त तयारियुनि में तमामु बाग़नि वारा, मिल्कियत वारा, माल वारा सभु मौजूदु आहिनि। उहे त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़िदमत करे सघंदा, अल्लाह जे रसूल खे पंहिंजे महलनि में रहाईंदा, जॻहूं ॾींदा, पर असां मिसकीन ऐं ग़रीब अल्लाह जे रसूल खे कीअं रहाए सघंदासीं। हज़रत अबू अयूब अंसारी ऐं उन जी घरवारी ॿई ॼणा दुआ था घुरनि, ऐं अल्लाह असांजी दुआ खे क़बूल कर, असांजे घर अल्लाह जो रसूल अचे, असां उन्हनि जा मेज़बान हुजूं, हू असांजो महिमान हुजे। जेॾी महिल पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन दाख़िल थिया मदीने में, सहाबा किराम हिक ॿिए सां बहस करणु लॻा। हर हिकु चवे त अल्लाह जो रसूल मुंहिंजो महिमान आहे, अल्लाह जा रसूल जो इंतज़ाम आऊं थो कयां। पाण फरमायूं आऊं पंहिंजी मर्ज़ी सां न, हाणे ॾाची ते सवार आहियां, जंहिं जॻह ते ॾाची वेहंदी जंहिंजे घर में वञी ऐं उनजो महिमान हूंदुसि। उहा ॾाची फिरंदे फिरंदे हज़रत अयूब अंसारी अंसारी जे घर जे थल्हे ते सहन ते अची वेठी आहे। नबी अलैहिस्सलाम फरमायो बसि आऊं हिते ई रहंदुसि। हज़रत अबू अयूब अंसारी उनजी घरवारी राति दुआ घुरंदा रहिया, ऐं अल्लाह जा रसूल असांजा महिमान हुजे। हाणे महिमान त मिली वियो, जहिड़ो महिमान काइनात में ॿियो को अहिड़ो आहे ई कोन्हे। पर उन वक़्तु हज़रत अबू अयूब अंसारी जा घर हेठि बि आहे, मथे बि आहे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन खां पुछनि था अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असां तव्हांजे रहण जो इंतज़ाम मथे कयो आहे, छो त तव्हांजो मक़ाम बुलंद आहे, तव्हांजो शान बुलंद आहे, तव्हांजो मर्तबो बुलंद आहे। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन करे असां चाहियूं था त असां हेठि हुजूं, तव्हांजे कदमनि में हुजूं, तव्हां मथे वञी रहो। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो न, मथे वञण में मूंखे तकलीफ़ थींदी, छो त नवां नवां माण्हू ईंदा, मुलाक़ात करणु ईंदा, मिलण जे लाइ ईंदा, इन हिसाब सां हेठि आऊं थो रहां, मथे तव्हां रहो। सुभान अल्लाह, अल्लाह जे रसूल जो त हुकुम आहे। अबू अयूब अंसारी रज़ी अल्लाह ताला उनजी घरवारी सॼी राति तव्हां छा था सोचो, निंड कई हूंदी, आराम कयो हूंदो, न कॾहिं हुन कोने में था वञनि, कॾहिं हुन कुंड में था वञनि, कॾहिं ॿी कुंड में था वञनि, छाजे लाइ? इन करे हज़रत अबू अयूब अंसारी फरमाए थो, इन करे जो इहा सोच हूंदी त मतां किथे असांजा पेर न हुजनि ऐं अल्लाह जा रसूल उन जे हेठां न हुजनि, सिर्फ़ु इन फ़िक्र में अल्लाह जे रसूल जो एॾो एतिराम आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े ॾींहुं सख़्तु सर्दीअ में हज़रत अबू अयूब अंसारी फरमाए थो, उहा राति सर्दी जी विसरे नथी। सख़्तु सर्दी आहे, हिकिड़ो कंबल आहे ॿिन्ही जे लाइ, ज़ाल मुड़ुस हिकिड़ो कंबल आहे, सख़्तु सर्दी आहे, पाणी हरी वियो आहे, पाणी असां सोचो त हेठि न किरे, छत जेका कची आहे, मतां पाणी हेठि वञे अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ थिए। जहिड़ी सर्दी खां कंबल हो असां पाणी में काबू करे छॾियो, पाणी खे उते महफ़ूज़ करे छॾियो, सॼी राति सर्दी में ईअं गुज़ारियोसीं, असांखे परवाह न हुई, अल्लाह जे रसूल खे तकलीफ़ न पहुचे। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन तक़रीबन 7 महीना हज़रत अबू अयूब अंसारी जे घर में रहिया, लेकिन घर पंहिंजो न बनायूं, सभ खां पहिरीं मस्जिद नबवी जी तामीर कयूं, मस्जिद तयार थी आहे, पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो घर ठाहियो, अज़वाज मुतहरात जे लाइ हुजरा बनाया। एतिरी अल्लाह जे घर सां मोहब्बत हुई, मस्जिद सां मोहब्बत हुई। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फरमायो, अगरि तव्हां ज़ियारत चाहियो था त कंहिं जॻह जी ज़ियारत कयूं ऐं सवाब मिले। कहिड़ी जॻह आहे दुनिया जे अंदरि जंहिं में असीं वञूं ऐं सवाब हासिल करे अचूं, ज़ियारत करे अचूं? अल्लाह जे रसूल 3 मस्जिदूं ॿुधायूं आहिनि बसि। ला तशुद्दु الرحال إلا إلى 3 مساجد المسجد الحرام ومسجد الرسول ومسجد الأقصى। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, अगर तव्हां चाहियो था त असां दुनिया में सफ़र कयूं, असांखे सवाब मिले, नियत सवाब जी हुजे, असां ज़ियारत करे अचूं उन जॻह जी। अल्लाह जे रसूल फरमायो 3 मस्जिदूं अथव, 3 मस्जिदूं आहिनि। फरमायो हिकिड़ी मस्जिद अल हराम बैतुल्लाह वारी मके में, ॿी फरमायो मस्जिद रसूल मस्जिद नबवी मदीने वारी, टी फरमायो मस्जिद अक़सा फ़लस्तीन वारी। 3 मस्जिदुनि जा नाला वरितऊं।
ॿी कंहिं जॻह जो नालो न। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो घर या पंहिंजे रोज़े जो बि न फरमायो। मस्जिदूं पोइ यकीनन उन जॻह ते वञण खां बाद में अल्लाह ताला ज़ियारत नसीब थो करे प्यारे पैगंबर जे रोज़े जी, रौज़तुम मिन रियादिल जन्नह। मस्जिदुल हराम में वञण खां पोइ बैतुल्लाह जो तवाफ़ आहे, उम्रो बि उते आहे, हज बि उते आहे। मस्जिद अक्सा अल्लाह ताला चल नसीब करे असांजो उते जो सफ़र जो असां उन अव्वल क़िबले बैतुल मुक़द्दस वारी मस्जिद अक्सा खे ॾिसूं, चल उहो ॾींहुं अल्लाह ताला असांजे लाइ करे जो असां उन मस्जिद में वञी निमाज़ अदा कयूं, जंहिंजी वॾी अहमियत आहे। यकीनन ई अल्लाह जा घर जेके आहिनि ठही त वञनि था, पर वॾे में वॾी ॻाल्हि इहा आहे त अल्लाह जे घरनि खे आबाद कयो वञे। ख़ूबसूरती अल्लाह जे घरनि जी अल्लाह जे घरनि खे आबाद करण में आहे, निमाज़ अदा करण में आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, पाण फरमाइनि था जेको निमाज़ी निमाज़ ते वञे थो, मस्जिद में वञे थो, सुबुह जो वञे थो, शाम जो वञे थो, पाण फरमायो कॾहिं देर सां वियो तॾहिं बि अल्लाह ताला उन जे लाइ ईअं त इंतज़ार थो करे जीअं घर वारनि खां हिकिड़ो शख़्स विछड़ियल हुजे ऐं परे निकिरी वियो आहे, पोइ अचानक उहो वापसि थो मोटी अचे। घर वारनि खे केतिरी ख़ुशी थी अचे, गुम थियल मुंहिंजो माण्हू घर जो हाणे मूंखे लधो आहे, हाणे मोटी आयो आहे। अल्लाह ताला ईअं ख़ुशि थींदो आहे जॾहिं माण्हू अल्लाह जे घर में मस्जिद में ईंदो आहे अल्लाह जी इबादत करण लाइ। अल्लाह ताला खां दुआ आहे अल्लाह रब्बुल आलमीन पंहिंजे घर खे आबाद करे, मस्जिदूं आबाद हुजनि। जेके अल्लाह जा बाना ख़र्च कनि था अल्लाह ताला उन्हनि खे अजरे अज़ीम सां नवाज़े। मम बना लिल्लाहि मस्जिदन व बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। जंहिं अल्लाह जे लाइ मस्जिद बनाई अल्लाह ताला उन जे लाइ घर बनाए थो जन्नत में। जंहिं अल्लाह जे लाइ मस्जिद बनाई उन जे बदिले में अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में घर बनाए थो। हिकिड़ो वाक़ियो मुख़्तसरन बयानु करे ऐं पंहिंजो बयानु ख़तमु थो कयां। ख़लीफ़ा हारून रशीद जी सीरत में ख़लीफ़ा हारून रशीद उन जी वक़्त में अहिड़ो दौर हुयो जो अॻे जा जेके बादशाह कुझु हुआ पंहिंजी यादि जे लाइ दुनिया जे अंदरि हिकिड़ो महल बनाए वेंदा हुआ। को न को अहिड़ो महल बनाईंदा जो केतिरनि सदियुनि ताईं माण्हू यादि कनि, हीउ फलाणे बादशाह जो महल आहे, हीउ फलाणे बादशाह जो महल हो, हीउ माण्हू दुनिया में बादशाही करे वियो। ख़लीफ़ा हारून रशीद सोचो ही दुनिया त मुख़्तसिर आहे, दुनिया जी कहिड़ी अहमियत आहे, ऐं छो न यादि जे लाइ अल्लाह जो घर बनाए वञा, अल्लाह जो घर बनाए वञा पंहिंजी ज़ाती मिल्कियत मां, बैतुल माल मां न, ज़ाती मिल्कियत मां। दुनिया जा बादशाह त पंहिंजो महल बनाए वेंदा आहिनि, पर हारून रशीद अल्लाह जो घर थो बनाए, पंहिंजी मिल्कियत मां बहितरीन अंदाज़ में घर थो बनाए। पर ऐलान कराई त को बि शख़्स मूंखे चंदो न ॾे, कंहिंजो बि हिसो न मिलाईंदुसि मस्जिद में, ख़ालिस ख़र्च आऊं पाण कंदुसि। उनजो पंहिंजो जज़्बो हिकिड़ो मिसकीन ग़रीब मज़दूर आहे, उनजी दिलि में तड़प आहे ऐं मुंहिंजा अल्लाह जेकॾहिं मूंखे बि कुझु ॾींहुं हा त आऊं तुंहिंजे लाइ घर बनायां हा, आऊं मस्जिद बनायां हा, पर मूं में इहा त ताक़त कान्हे का, पर आऊं कुझु हिसो त मिलायां मज़दूरी करे। पर ही वक़्त जो बादशाह आहे, वक़्त जो हिकिड़ो ख़लीफ़ो आहे, उहो पंहिंजी ज़ाती मिल्कियत ते अल्लाह जो घर पियो ठाहे ऐं चंदो बि नथो वठे, कंहिंजो हिसो नथो मिलाए। ही छा थो करे, मज़दूरी करे कुझु पैसा सिरूं वरितई, राति जे टाइम ते लिकी झुपी उन माल में सिरूं वञी मिलाए आयो। उनजे दिलि जी तमन्ना हुई, ख़ुलूस हुयो। हारून रशीद जेॾी महिल मस्जिद तयारु कई, ख्वाब थो ॾिसे, पंहिंजो ख्वाब पियो ज़ाहिर करे, चवे थो ख्वाब ॾिसां थो त ॿ जन्नती महल मुंहिंजे साम्हूं नज़र था अचनि। हिकिड़े जन्नती महल ते त लिखियल आहे हारून रशीद, ऐं ॿियो जन्नती महल आहे उन ते हिकिड़े आम रिआया हिकिड़े मज़दूर जो नालो लिखियल आहे। ख़लीफ़े हारून रशीद ऐलान कयो, चई त इहो माण्हू घुराए मूंखे ॾियो। हिनखे चई त ॾे ख़बर अल्लाह जा बाना, तूं कहिड़ो अमल कयो आहे जो मूं त ख्वाब ॾिठो आहे, ख्वाब जा ताबीर बि ॼाणंदा हुआ।
त उन खां बाद मूंखे ॿुधा तो तुंहिंजो अमल कहिड़ो आहे जो जन्नती हिकिड़े महल ते तुंहिंजो नालो लिखियो पियो आहे। चवे थो ऐं ख़लीफ़ा मुंहिंजो कहिड़ो अमल हूंदो, आउं मज़दूर ग़रीब मिस्किन, पर आउं सम्झां थो मम बना लिल्लाहि मस्जिदन व बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह। अल्लाह जे लाइ जेको घर बनाईंदो अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत में घर थो बनाए। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो अल्लाह जो घर बनायो, नंढड़ो घर हुजे या 21 चुपी